जी नाज़रीन, जी त इन वक्त मौजूद आहियूं नेशनल प्रेस क्लब ठारू शाह ते, जिते जामरी बिरादरी के घरन ते रात जो ठारू शाह पुलिस की तरफा बिना जवाज़ चढ़ाई करे जामरी बिरादरी उस्ताद तंजीम पेटेलफ की तरफा ठारू शाह पुलिस खिलाफ एहतजाज कर रहा है। अचो तो उन्होंने पुछंदासीं तो उन्होंने कड़ा मुतालबात हैं। सोलंगी बिरादरी का मुसम्मत ज़ाहिदा का 5 लाख रुपयनि एवज़ जो है सो शराकती घर भरसा जो दीवार जे मुसा लगोलग घर जो है सो वो 5 लाख एवज़ खरीद कयो। उन तां जो है सो सूमरा बिरादरी मेहंदी जो मशहूर वापारी अलंदो सूमरो ममता सूमरो जिते सख्त मुझे डमिरजी पिया ऐं जो है सो मूंखे धमकियों हिसाण लगा। अड़ी मां दरख्वास्त जनाब DSP भिरिया के कई ऐं सिविल सूट जो है सो सीनियर सिविल जज जो है सो भिरिया में दाख़िल कयो। उन जे कावड़े रंजश में अची जो है सो कल कूड़ो ड्रामो रचाए जो है लोग खान शर जो बदनाम ज़माना है गरी रुश्वत एवज़ जो है सो कूड़ी जो है सो FIR दाख़िल कई है ऐं घर ते जो है सो रात 9 बजे का करे मोबाइल जा पुलिस हटाला वठी जो है सो मुझे दुकान तां 2 ॿार वसी अब्बास जावनी उस्ताद ऐं मंसूर अली जावनी के जो है सो गिरफ़्तार कयो ऐं काउंटर मां मुझे दुकान तां 50,000 रुपया कैश कई ऐं गिरफ़्तारी अमल के बावजूद जो है सो घर में जो है सो अंदर ज़ोरे काए पियो ऐं औरतुनि ते जो है सो सख़्त तशद्दुद कयो ऐं चौधरी जो तक़दुस इस्तेमाल कयो। उन खां पोइ मुझे अलमान में भंजडा करे जो है सो 5 तोला सोन ऐं 2 लाख रुपया जो है सो कैश जो है बांड जो है सो खया आहिनि। असां आहे जिसद का मुतालबो कयूं त तहक़ीक़ात करे इंसाफ़ ॾियारे वञे। साईं सिकंदर अली जामरीअ ते कूड़ी FIR थी वई कई वई आहे। असां उस्ताद तंजीम जे पेटे अलफ तालके भिरिया जे तरफ़ खां पूरी मज़म्मत करूं था त जेकॾहिं साईं सिकंदर अली जामरीअ ते कूड़ी FIR ख़त्म न कई वई त एहतजाज जो दायरो अञा वधायो वेंदो ऐं जेको आहे SHO साहब वंगार वांदे ऐं जेको आहे नाजायज़ साईं सिकंदर जे भाइरनि ते कूड़ी FIR कई वई आहे ऐं उन जे लाइ असां IG सिंध खे अपील था कयूं, वज़ीर आला चीफ जस्टिस साहब खे अपील था कयूं त महिरबानी करे पाण मरो नोटिस वरितो वञे ऐं हिन मामले जी जांच कई वञे। उस्ताद सिकंदर अली जामरी ऐं उस्ताद वसीम अब्बास जामरीअ ते कूड़ी FIR दाख़िल करे कंहिं वॾरनि जी वंगार वहंदे राति जे ऊंदाहीअ में घरनि में घिरी चादर ऐं चौधरी वारे जो तक़दुस इस्तेमालु कयो आहे।